सांगड़ मां ख़बर ॾींदा आहियूं त सिंजोरो थाणे जी हद रावताणी में भील बिरादरी जी मासूम यतीम न्याणी ज्योति धी बसरियो भील जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो। वारसनि मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त काल असांजी 10 सालनि जी मासूम न्याणी ज्योति धीअ बसरियो भील खां जवाबदार आसिफ वल्द मिस्री कास्केली ज्यादती जी कोशिश कई वई। अवामी प्रेस क्लब सांगड़ जी टीम भरपूर कवरेज ॾियण ते सिंजोरो थाणे जे SHO मोहम्मद अली ज़रदारी बर वक्त कार्रवाई कंदे जवाबदार खे गिरफ्तार करे वरतो ऐं सिंजोरो थाणे ते वारसनि जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस दाख़िल थियण खां पोइ इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जो भाउ शाहू कास्केली भील बिरादरी जे वारसनि ते ॾमिरजी पियो ऐं सॼी राति हरासमेंट कंदो रहियो। फ़ैसिले करण लाइ राज़ी करण जूं नाकाम कोशिशूं कंदो रहियो ऐं मौतमार धमकियूं पिण ॾिनियूं। हाणे त असांखे जानी ऐं माली नुक़सान जो अंदेशो आहे। असां आला अमलदारनि खे अपील था करियूं त वाक़े जी जांच करे असांखे तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।